नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में अछड़े थर में नंढी उमिरि वारी नींगरी जी 50 वरह जे शख़्स सां शादी करण वारो मामलो एडिशनल सेशन जज पारां वाक़े जो 14 माण्हुनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। खिपरो में एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह जी अदालत में ॻोठ क़ासिम जो तड़ अछड़ो थर जे रवासी नागो फ़कीर जे वकील फरहान बोज़दार जी मार्फत दाख़िल दरख़्वास्त ते अदालत में पेश कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजो मौक़िफ़ इख़्तियार कयो त मुंहिंजी भाणेजी 10 वरह जी मासूम न्याणी जिया धी निहाल दर्ज खे ज़बरदस्ती 50 वरह जे पोड़े हबीब दर सां शादी कराई वई है। इन जी उम्र शादी जी न है, संदसि उम्र नंढी है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में अछड़े थर में नंढी उम्र वारी नींगरी जी 50 वरह जे शख़्स सां शादी करण वारो मामलो एडिशनल सेशन जज पारां वाक़े जो 14 माण्हुनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। खिपरो में एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह जी अदालत में ॻोठ क़ासिम जो तड़ अछड़ो थर जे रवासी नागो फ़कीर जे वकील फरहान बोज़दार जी मार्फत दाख़िल दरख़्वास्त ते अदालत में पेश कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजो मौक़िफ़ इख़्तियार कयो त मुंहिंजी भाणेजी 10 वरह जी मासूम न्याणी जिया धी निहाल दर्ज खे ज़बरदस्ती 50 वरह जे पोड़े हबीब दर सां शादी कराई वई है। इन जी उम्र शादी जी न है, संदसि उम्र नंढी है।